गर्ल्स मिडल स्कूल में मौजूद आहियां जेको गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी बंदि पियल आहे। हिते मुकमिल स्टाफ मुक़ररु थियल आहे पर हू बाअसर हुजण करे जेको आहे घर वेठे पगार खणनि पिया। हिते जेको समय जेको आहे नियाणियूं आहिनि उन्हनि जो मुस्तक़बिल जेको आहे उहो दाव ते लॻल आहे। हिते असां सां गॾु शहरी मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वधीक उन्हनि जो छा चवणु आहे? ही जेको अॼु असांजी सिंध सां जेको तालीम वारो जेको वेधन थिए पियो उहो सॼी सिंध सिरापा एतिजाज रही आहे। बडाणी में भी उनजे लाइ एतिजाज थींदो रहियो आहे। पर ही तव्हां ॾिसंदो त ही नियाणियुनि जो जेको स्कूल आहे गर्ल्स स्कूल आहे, इंसान त ॾिसो त एॾी बाख्याई आहे जो बिल्डिंग त तयारु आहे पर अमलो ग़ाइबु आहे। फर्नीचर रिकॉर्ड में सभु हूंदा पर करप्शन ऐं बासरनि जे असर रसूख़ करे जेको आहे ही हालत लॻी पई आहे गर्ल्स स्कूल जी। हितां जूं जेके बि नियाणियूं आहिनि बडाणी जूं उहे सभु जो सभु प्राइवेट स्कूलनि में पंहिंजो घरां हणा वणा ख़र्च करे जेको आहे हिते जेको आहे उहो करनि था पियूं। हिते जेको बि माना सहूलियती आहिनि हुजणु घुरिजनि उहे सभु जा सभु रिकॉर्ड में त हूंदा पर करप्शन जे वर चढ़ी विया हूंदा। इन करप्शन सबबु ई ही स्कूल जेके आहिनि बंदि कया विया आहिनि। इन जे करे जेको सिंध में जेको नियाणियुनि सां जेकी उहो वेधन आहे उहा त उअं ई जारी आहे। पर जेके बि नियाणियूं तालीम जे लाइ कुझु सोचनि थियूं पियूं, तालीम हासिलु करणु चाहिनि थियूं पियूं, पर उन्हनि सां वरी सरकारी जेके आहिनि ज़िम्मेवार जेको आहे इहा वेधन करनि था पिया। 10 ताईं गर्ल्स स्कूल जो स्कूल आहे त हिन स्कूल जी तव्हां पाण हालत ॾिसी सघो था त ही खंडर बणियल आहे। केतिरनि सालनि खां वठी हिन में उस्ताद बि मुक़ररु आहिनि, हिन में हेड मास्टराणी बि मुक़ररु आहे, मगर उहे अचण जो नालो ई नथा वठनि। अचण त परे जी ॻाल्हि, पर हिन बिल्डिंग जी तव्हां हालत ॾिसो त हिन बिल्डिंग जी हालत छा बणियल आहे। त इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त केतिरनि सालनि खां इहा बिल्डिंग नाकारा बणियल आहे। त असां आला ऑफिसरनि खां इहो ई मुतालबो रखंदासीं। सरदार शाह साहब वज़ीर तालीम आहिनि, असां उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे असांखे हीउ इदारो ऐं हीउ स्कूल ठाराए ॾिनो वञे ताकी असां जूं नियाणियूं तालीम हासिल करे सघनि। स्कूल आहे गर्ल्स स्कूल आहे, हिते जेकियूं मास्तराणियूं आहिनि मुक़ररु थियल आहिनि उहे स्कूल नथियूं अचनि। हिते जेको बि अमलो पूरो थियल आहे मुक़ररु थियल आहे उहे बि नथा अचनि, चौकीदार नथा अचनि, उन खां पोइ पटे वाला नथा अचनि। हिन 15 साल थी विया आहिनि, हिननि में नियाणियुनि जी तालीम जेकी आहे उहा तबाह थिए थी। न स्कूल के दरी आहे न दरवाज़ो आहे, उनखां पोइ सॼो कचिरो लॻो पियो आहे। असां इहा वज़ीर जेको तालीम जो वज़ीर आहे उनखां असां इहो मुतालबो कयूं था त जेको बि हिते अमलो आहे उन्हनि जो नोटिस वठी करे हिते जेकी बि तालीम असांजी नियाणियुनि जी तबाह थिए थी उन्हनि खे बहाल कयो वञे, उन्हनि मास्तरनि खे वरी हिते आणे करे मुक़ररु कयो वञे। ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु आहे त हीउ स्कूल गुज़िरियल 15 सालनि खां वठी जेको आहे बंदि पियल आहे, जंहिं सबबु हितां जी जेकी नियाणियूं आहिनि उन्हनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। समय शागिर्दाणियूं जेकियूं उहे छोकिरनि सां वेही करे जेको आहे स्कूल में तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। हिते जेकी स्टाफ मुक़ररु थियल आहे उहो बाअसर हुजण करे ड्यूटी करण खां क़ासिर बणियल आहे। हिननि सिंध हुकूमत खे अपील कई आहे त फौरी नोटिस वठी इन स्कूल में स्टाफ मुक़ररु कराए ॾिनो आहे। कैमरामैन फरहान भुट्टे सां गॾु सदरुद्दीन भुट्टो, जेकब न्यूज़ बडाणी।